अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल ग़ुलाम हुसैन जी एपिसोड तमाम जल्द अची वेंदी। जी हाँ दोस्तों, तव्हां सर्च करे रहिया हूंदव ग़ुलाम हुसैन जी एपिसोड तव्हांखे न मिली 51 52। छो न मिली? छा बंदि थी वियो आहे? ईंदो बि कोन? न दोस्तों, ईअं न आहे। ईंदो ड्रामो तमामु जल्द ईंदो। छाजे करे डिसंबर हुयो, 1 डिसंबर कल्चर डे हुयो, सिंध जो सकाफ़ती ॾियारो हुयो, जंहिंजे करे ड्रामे खे न हलायो वियो। तमामु जल्द हिन जी एपिसोड अची वेंदी ऐं असां वारंटी सां चऊं था हीउ ड्रामो बंदि न आहे थियो ऐं ड्रामे जितां कहाणी बंदि थी उतां ई बक़ाया अॻिते स्टार्ट थींदी। ऐं कुझु वरी शूटिंग जा बि थोरा मसइला रहियल हुया। हीउ टियों स्पेल आहे, तमामु जल्द इहो मुकमिल कयो वेंदो ऐं 3 स्पेल में जेको आहे ड्रामे जो एंड बि थी सघे थो। दोस्तों ड्रामो बहितरीनु आहे, ज़बरदस्त आहे, माण्हुनि खे इंतज़ार बि आहे। तमामु जल्द तव्हां असांजे अॻियां अचण वारो आहे ग़ुलाम हुसैन। जी हाँ, 51 52 एपिसोड अची वेंदो ऐं सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। पहिरियां सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे मथां ऑल ते कंदा, जीअं हर ड्रामे नए ड्रामे जी इंफॉर्मेशन यानी अपडेट्स वग़ैरह तव्हांखे टाइम ते मिली सघनि। जेको बि असां रिव्यू कयूं, ग़ुलाम हुसैन हुजे या चाहे दुलाब या दो या वेरन जी बस्ती या नवां ॿिया ड्रामा अचण वारा आहिनि, उन्हनि जे बारे में सभई अपडेट्स तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे हिन चैनल ते तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहंदा। लिंक खे शेयर कंदा।